नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अचो तो वीचार में मां आहियां मुंहिंजो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। नाज़रीन असीं हिन प्रोग्राम में करमपुर ऐं भरपासी में जेकी कुझु ॾींहं पहिरियां हिकु बदमनी जी लगातार लहर हुई उन बाबति वीचारींदासीं। नाज़रीन खे आगाही ॾींदा हलूं त गुज़िरियल महीने करमपुर ऐं भरपासे मां मोटरसाइकिल चाबी चोरी ऐं फुर जूं 7 वारदातूं पेश आयूं। इन बदमनी जे हवाले सां मुसलसल जेका त ख़बरूं बि रिपोर्ट थींदी रहियूं। SSP कश्मीर कंदकोट करमपुर ऐं भरपासे में हलंदड़ बदमनी जो सख़्ती सां नोटिस वरिती करमपुर थाणे ते बि पहुतो ऐं करमपुर पुलिस अमले खां करमपुर ऐं भरपासे में हलंदड़ बदमनी बाबति आगाही वरिती ऐं SSP साहब जेको आहे त SHO अब्दुल मजीद बिरोही खे तब्दील करे उन जी जाइ ते हुसैन अली शाहानी खे नओं SHO करमपुर मुक़ररु कयो ऐं उन खां अलावा SSP कश्मीर कंदकोट जेको आहे त करमपुर ऐं भरपासे में हलंदड़ बदमनी खे रोकण जे लाइ करमपुर खरड़ो पुल वटि जेको आहे त पुलिस पिकट क़ाइमु करण जो बि हुकुम जारी कयो ऐं उन खां अलावा ॾींहं ऐं राति जे वक़्त में करमपुर ऐं भरपासे जा जेके लिंक रोड आहिनि उते पुलिस जो ईगल गश्त वधाइण जो बि हुकुम जारी कयो। लेकिन सवाल इहो आहे त जेको पहिरियां SHO अब्दुल मजीद बिरोही उनखे जेको आहे बदिली करे उन जी जाइ ते नओं SHO हुसैन अली शाहानी खे रखियो वियो जेको आहे उन जे बावजूद बि जेके पहिरियां लगातार हिकु महीने अंदरि चाबी चोरी ऐं फुर जूं जेके उहे 7 वारदातूं थियूं उन मां कंहिं बि हिकु वारदात जा न ई जवाबदार गिरफ़्तार थी सघिया आहिनि, न ई फुर थियल का मोटरसाइकिल या चाबी चोरी ज़रिए चोरी थियल मोटरसाइकिल जेको आहे त वापसि थी सघी आहे, न ई को फुर थियल सामान या पैसा वग़ैरह वापसि थी सघिया आहिनि। हाणे सुवाल इहो आहे त SSP साहब जे नोटिस बावजूदु ऐं SSP साहब जे करमपुर थाणे ते अचण बावजूदु हिन वक़्त ताईं करमपुर ऐं भरपासे जी आवाम खे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ न मिली सघियो आहे। इन करे इहो ई सिलसिलो रहियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वरी ॿीहर बदमनी जो सिलसिलो शुरू थी सघे थो। असीं हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे गुज़ारिश कंदासीं SSP कश्मीर कंदकोट खे त जेके पहिरियां वारदातूं थियल आहिनि उहे जेको आहे मोटरसाइकिलूं बरामद करायूं वञनि ऐं उन में मुलविस जवाबदारनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो वञे जेके वक़्त जी आम ज़रूरत आहे। नाज़रीन वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं